सिंध ज़रई इंजीनियरिंग खाते पारां आबादगारनि खे सोलर वाटर लिफ्ट पंप ऐं सोलर वाटर ट्यूबवेल ॾियण लाइ हैदराबाद में कुरअंदाज़ी कई वई। लॻभॻि 125 आबादगारनि खे सोलर वाटर पंप ऐं सोलर वाटर ट्यूबवेल ॾिना विया। कुरअंदाज़ी जी तक़रीब हैदराबाद स्पोर्ट्स क्लब में थी, जंहिंमें आबादगारनि बि शिरकत कई। तक़रीब दौरान सॉफ्टवेयर ज़रिए आबादगारनि जा कुणा कढिया विया। हुन मौक़े ते ॻाल्हाईंदे ज़रई इंजीनियरिंग खाते जे ऑफिसरनि ऐं आबादगार तंज़ीमनि जे अॻवाननि चयो त हुकूमत जे सब्सिडी ज़रिए मिलंदड़ सोलर वाटर पंप ऐं सोलर वाटर ट्यूबवेल्स ज़रई तरक़ी लाइ अहम साबित थींदा, जंहिंसां नंढनि आबादगारनि खे फ़ाइदो थींदो। अॼोको जेको ही जीवत राम साहब जेको इहो फंक्शन कयो आहे ऐं बैलेटिंग कई आहे, इन मां ऐं जेके दरख़्वास्तुनि जो नंबर हो उन मां मूंखे इहो अंदाज़ो थियो त केतिरो माण्हुनि जो ट्रस्ट वधियो आहे एग्रीकल्चर डिपार्टमेंट में। या पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट जी हिकिड़ी सुठी काविश आहे ऐं इहो ख़ासि तौर ते रखियो वियो आहे नंढनि आबादगारनि जे लाइ। पाणी जी खोट आहे, सोलर जे इहे ट्यूबवेल अधु पैसनि में हिननि खे लॻी मिले पियो। लाज़मी जेॾी महिल इहो सोलर जो ट्यूबवेल चालू थींदो त आबादगारनि खे फ़ाइदो मिलंदो, हारियुनि खे फ़ाइदो मिलंदो ऐं इहे फ़सुल सुठा थींदा ऐं इहे फ़सुल थींदा उन में सभिनीनि जो हिसो आहे। पखी पखण, माण्हू, जानवर, कटण वारो, खाइण वारो सभु, ऐं उन सां गॾोगॾु मुल्क ऐं क़ौम जी बि तरक़ी थींदी। त इहो हिकिड़ो ॾाढो सुठो क़दम आहे जहिड़ो हिननि इन खां पहिरीं कयो हो। ट्राली वारा लेज़र ट्रालियूं ॾिनऊं, लेज़र ॾिनऊं, त आउं वरी बि एग्रीकल्चर डिपार्टमेंट खे मुबारक ॾींदुसि त अहिड़ा कम इहे कंदा रहनि, सभिनी जो फ़ाइदो आहे। उहो नंबर त हाणे इहे ॾिजी इहे ॿुधाए सघनि था, पर एतिरी मूंखे इल्मु आहे त जेतिरी हिननि वटि गुंजाइश हुई उन खां 50 ते दरख़्वास्तूं आयूं आहिनि माण्हुनि जूं इन जे लाइ। अॼु जेको असांजी बैलेटिंग थी उहा सोलर ट्यूबवेलनि जी हुई। पाणी मुल्क में जेको आहे न, पाणीअ जी खोट आहे, बिजली महांगी, तेल महांगा, ऐं सोलर ते इहे शयूं सोलर ते हलनि जीअं ज़मीनदार वीचारा फ़सुलु आबाद करे सघनि। वधि में वधि मुल्क में फ़सुलु आबाद थींदो त मुल्क जी मईशत वधंदी। ऐं असां कोशिशि कंदासीं जदीद जेके बि स्कीमूं ईंदियूं उहे आणींदासीं। हिन में असां सिर्फ़ु 20% ज़मीनदार शइ रखियो, 80% सिंध हुकूमत रखियो, जंहिंमें असांजो मिनिस्टर सरदार साहब जो माना असांजो किरदारु इहो त हू चाहे थो त असांजो एग्रीकल्चर सिंध एग्रीकल्चर जीअं मुल्क एग्रीकल्चर, सिंध बि एग्रीकल्चर आहे। ऐं असांजी उन सां गॾु सेक्रेटरी साहब, असां इंजीनियरिंग विंग जा जेके DG डायरेक्टर, पूरी टीम ऑफिसर्स ऐं स्टाफ जेको बि आहे उहे इन में माना बिल्कुलु माना हिकु ॿिए ॿाह ॿेली थी असां इनिशिएटिव वरितो ऐं बिल्कुलु पहिरियों दफ़ो असां इहे बैलेटिंग कराई जीअं माण्हुनि खे साफ़ ऐं शफ़ाफ़ हक़दारनि जा नसीब खुलनि। पंहिंजे जिन नसीब खुला उन्हनि लाइ मुबारकूं, उन्हनि खे असीं हिकु दफ़ो वरी मुबारक ॾींदासीं ऐं मालिक करे ऐं ज़मीनदार ख़ुशहाल हूंदा त मुल्क ख़ुशहाल हूंदो। ख़ासि असां टोटल आयूं 300, उन मां असां 225 तक़रीबन स्क्रूटनाइज़ थियूं, बाक़ी 80 या 75 तक़रीबन 75-78 दरख़्वास्तूं रिजेक्ट थियूं के जो अणपूरा कागज़नि जे करे। पोइ हाणे जेके 225 मां असां वटि स्कीम तक़रीबन 125 ट्यूबवेलनि जी आहे अमाउंट जे हिसाब सां। पोइ उहा 125 बि थी सघे थी, 128 बि थी सघे थी। पोइ हाणे उन हिसाब सां इहा असां कुरअंदाज़ी कई आहे। उहो सॉफ्टवेयर ऑटोमेटिक सॉफ्टवेयर हो, जंहिंमें बिल्कुलु साफ़ शफ़ाफ़ नमूने अवां दोस्तनि सभिनी मीडिया वारनि ॾिठो। ऐं इहो जेके बि ख़ुशि नसीब भाइरनि उन्हनि खे मुबारक ॾियूं। उन्हनि जा जिन जा कुणा निकिता, जिन जा नाला निकिता, वरी बि उहे पंहिंजे मुल्क लाइ, पंहिंजी सिंध लाइ, पंहिंजी ज़मीन लाइ महिनत कंदा। असांजे वरी बि इहा ई कोशिशि हूंदी एज़ अ ऑफिसर, एज़ अ DG, असांखे जेके बि टारगेट मिलंदा कोशिशि कंदासीं फार्मरनि लाइ, ज़मीनदारनि लाइ माना वधि में वधि स्कीमूं आणियूं जीअं उन्हनि खे सरकारी हिसाब सां बेनिफिट ॾेई सघूं, उन्हनि खे सब्सिडी ॾेई सघूं जीअं हू पंहिंजी माना सही नमूने पोख ऐं मुल्क लाइ ख़िदमत करे सघनि पंहिंजे। जीअं त असां हीअ स्कीम रखीसीं सोलर ट्यूबवेल जी, जेका माना सब्सिडी बेसिस ते हुई फार्मर्स खे ॾियण जे लाइ, जंहिंजी रिक्वायरमेंट जेका आई 12.5 एकड़ ज़मीन जंहिं आबादगार वटि आहे उहो एलिजिबल आहे हिन जेको आहे सो स्कीम जे लाइ अप्लाई करे सघे पियो। जेको असां अख़बार में एडवर्टाइज़ कईसीं, जंहिं तहत पोइ जेको आहे असां वटि तक़रीबन 292 एप्लीकेशनूं रिसीव थियूं। ऐं जॾहिं त असां वटि जेको हुयो सो टारगेट असांजो जेको 120 हुयो, त उनजे करे पोइ असां एप्लीकेशन तमामु घणियूं अची चुकियूं आहिनि। त पोइ असां हिनखे अॼु जो प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयोसीं त छो न इहे कंप्यूटराइज़ कुरअंदाज़ी कई वञे ऐं उन जे तरीक़े सां साफ़ ऐं शफ़ाफ़ हिकिड़े क़िस्म जी कुरअंदाज़ी कई वञे त
त जेके उहे आबादगार जिन जा नाला हिन में कुरंदाज़ी में निकिरनि त उन्हनि खे असां हे जेका आहे सो सहूलियत ॾियूं। हे जेका असां स्कीम आंदी आहे सोलर ट्यूबवेल जी सब्सिडी बेसिस ते, इहा जेका आहे सो असांजे सिंध गवर्नमेंट जे एफर्ट सां असांजो CM सिंध साईं मुराद अली शाह साहिबु ऐं असांजो ऑनरेबल मिनिस्टर एग्रीकल्चर सरदार मोहम्मद बख्श खान महर ऐं असांजो सेक्रेटरी एग्रीकल्चर मोहम्मद ज़मान नारेजो साहिब जे एफर्ट्स ऐं काविशनि सां इहे रखी हुई। ऐं जेका आहे सो अॼु जो प्रोग्राम इहो आहे त जेको आहे सो असां आबादगारनि खे हिते सभिनी खे दावत ॾिनीसीं, सभई आया उनजे साम्हूं असां हिकु कुरंदाज़ी कईसीं, जंहिंजा नाला निकिता उन्हनि सभिनी खे असां मुबारकबाद ॾिनीसीं। ऐं इहो आहे त हे वधि में वधि जेको आहे ज़मीन पाणी यूज़ थिए ऐं ज़मीन जेका गैराबाद आहे त उहा जेका आहे सो आबाद थिए, वधि में वधि जेको आहे सो झील अचे ऐं असांजो आबादगार बि ख़ुशि हुजे, असांजी सिंध बि आबाद हुजेसीं। अॼु जो हीउ जेको प्रोग्राम बैलेटिंग जो रखियो वियो आहे एग्रीकल्चर डिपार्टमेंट जे विंग एग्रीकल्चर इंजीनियरिंग वारनि पारां DG एग्रीकल्चर इंजीनियरिंग जीवत राम ऐं उनजी टीम रखायो त एग्रीकल्चर डिपार्टमेंट जो इहो इंजीनियरिंग विंग तक़रीबन 3 महीना पहिरीं एप्लीकेशन घुरायो त सोलर ट्यूबवेल असीं ॾींदासीं, बोर वारा ऐं लिफ्ट वारा। उन में 125 सोलर ट्यूबवेल आहे, ज़मीनदारनि जो इंट्रस्ट तमामु घणो सब्सिडाइज़ रेट ते गवर्नमेंट ॾिए पई। उन में एप्लीकेशन तक़रीबन 300 अची वियूं त सोलर जेके अवेलेबल हुआ, जेके ॾियणा हुआ उहो 125 सोलर हुआ। त हाणे जो एग्रीकल्चर डिपार्टमेंट वारनि जी, हिननि जी एग्रीकल्चर इंजीनियरिंग वारनि जी, DG जी, गवर्नमेंट जी, मिनिस्टर जी इहा कोशिशि हुई त पाण ट्रांसपेरेंटली थी। असां पाण चाहियो त बस सिफारिश ते न मिलनि, मेरिट ते मिलनि। हाणे मेरिट खे मेंटेन रखण लाइ अॼु हिननि जेको आहे 125 ट्यूबवेल जेके आहिनि 300 एप्लीकेंट हुआ जेके ज़मीनदार उनखे ॾियण जे लाइ हीअ बैलेटिंग रखी आहे, जंहिंमें असीं सभु शरीक हुआसीं। बैलेटिंग तव्हां ॾिठी आहे त माशाल्लाह सही बहितर नमूने सां ट्रांसपेरेंट नमूने सां थी आहे। असां सोलर ट्यूबवेल ॾियण सां गॾु असीं सिंध गवर्नमेंट खे ख़ासि करे एग्रीकल्चर मिनिस्टर खे साईं मुराद अली शाह चीफ मिनिस्टर साहिब खे अपील कंदासीं, न सिर्फ़ु सोलर बल्कि जीअं पंजाब हुकूमत चीफ मिनिस्टर जेका आहे मरियम साहिबा जीअं 10 लख रुपया ऐं 15 लख रुपया 10 लख 15 लख रुपया सब्सिडाइज़ रेट ॾिए पई ट्रैक्टर ते, त 15 लख रुपया सिंध गवर्नमेंट पे इहो अनाउंस करे छो जो हिन साल गुज़िरियल 2 सालनि खां ज़मीनदारनि खे फसल जा रेट कोन पिया मिलनि, न कणिक जो, न सारनि जो, न कमंद जो, न ॿिए के फसल जो, पुटनि जो बि रेट कोन पियो मिले। इन जे करे असीं बिलावल साहिब खे, मुराद अली शाह साहिब खे, मिनिस्टर एग्रीकल्चर सरदार मोहम्मद बख्श मेहर साहिब खे रिक्वेस्ट कंदासीं जीअं हीअ सोलर ॾियो पिया, तव्हां एग्रीकल्चर मशीनरी बि ॾियो, तव्हां जेके थ्रेशर सायरनि जा ॾियो 50% सब्सिडाइज़ रेट ते ॾियो। तव्हां जेको ट्रैक्टर आहे बेलारूस ट्रैक्टर सिंध में हले थो, तक़रीबन हींअर 65 लख रुपयो थी आहे। त अॼु खां 15 साल पहिरीं सब्सिडी रेट ते 50% ते ॾींदी गवर्नमेंट, हींअर बि जेकॾहिं 50% न त घटि में 25% सब्सिडी रेट सब्सिडी सपोर्ट ॾे एग्रीकल्चर डिपार्टमेंट जी पंजाब गवर्नमेंट करे पई। पंजाब जे ज़मीनदारनि खे राइस आहे थ्रेशर जेको आहे हींअर 15 लख रुपया उन ते 50% सब्सिडी ॾे, कणिक जो थ्रेशर 12 लख उन ते अहिड़ी तरह एग्रीकल्चर इम्प्लीमेंट ॿिया आहिनि, गोबल आहिनि, जेके लेज़र लेवलर आहिनि, उनखां पोइ ब्लेड आहिनि, उन्हनि ते 50% सब्सिडी ॾिए त ज़मीनदार जी थोरो टेको थिए। छो ज़मीनदार खे 2 सालनि खां फसल जा रेट कोन पिया मिलनि, रेट न मिलण जे करे माण्हू एतिरी जेको आहे सो इन्वेस्टमेंट कोन पियो करे, मशीनरी महांगी आहे। त इहो असांजा रिक्वेस्ट आहिनि ऐं जिन ज़मीनदारनि अॼु बैलेटिंग में सोलर खोलिया उन्हनि खे मुबारक। ऐं असीं उमेद था करियूं सिंध गवर्नमेंट मुराद अली शाह साहिब मिनिस्टर एग्रीकल्चर वरी इहे जेके रिक्वेस्ट कया ट्रैक्टर सब्सिडाइज़ रेट ते प्लस राइस थ्रेशर, वीट थ्रेशर, एग्रीकल्चर इम्प्लीमेंट। सिंध हुकूमत तरफ़ां ज़रई इंजीनियरिंग खाते जी मार्फत 125 आबादगारनि खे सोलर पंप ऐं सोलर ट्यूबवेल्स ॾियण जो ऐलान कयो वियो हो। 300 दरख़्वास्तूं पहुचण सबबि 125 आबादगारनि जा नाला कुणे ज़रिए कढिया विया। सरकार खे घुर्जे त उन स्कीम जो दाइरो अञा बि वधाए त जीअं ॿिया नंढा आबादगार बि उन मां लाभ हासिल करे सघनि। कैमरामैन नियाज़ मलाह सां गॾु फैज़ खोसो, टाइम न्यूज़, हैदराबाद।